वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण है दहशतगर्दन से कंहिं भी क़िस्म जूं ॻाल्हियूं न थींदियूं। बलोचिस्तान में दहशतगर्दी जो मुकम्मल तौर ख़ात्मो कयो वेंदो। आइन ऐं क़ौमी झंडो न मञींदड़नि सां ॻाल्हियुनि जो को भी इम्कान नाहे। बलोचिस्तान की तरक्की खुशहाली में ईंदड़ रंडकूं ख़त्म कंदा। दहशतगर्द हमलनि में शहीद थियल माण्हुनि जो खून ज़ाया न थींदो। 2018 खां पोइ करो खणंदड़ दहशतगर्दी की पाड़ पटी वेंदी। को शक नाहे त आर्मी चीफ की क़यादत में दहशतगर्दी खत्म करण जो मरहलो पार कयो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी इदारनि खे नाकाम बिजली के निज़ाम के तबाह करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त महांगाई वफ़ाक़ी सरकार के निज़ाम सबब बिजली जा बिल अदा करण ॾुखिया थी विया आहिनि। बिजली के बिलन ज़रिए APR की टैक्स भी गॾु कई वेंदी आहे। पीपी अवामी मसला हल करण जी कोशिश करे रही है। सस्ती बिजली के मनसूबे ते कम कयो पियो वञे। समूरी सिंध में गरीब माण्हुनि खे सस्ती बिजली ॾिनी वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी होम सोलर सिस्टम मनसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौथे ॾींहुं भी मुसलसल बरसात। 3 ॿारनि समेत 5 ॼणा हो। कराची के मलीर कायदाबाद गुलशन हदीद पिपरी सुपर हाईवे ते बरसात। गुलिस्तान जोहर गुलशन इकबाल शाह फैसल कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी वसकारो। हैदराबाद मीरपुर खास उमरकोट बदीन ठटे कोटड़ी में बरसात। मिठी सिंधड़ी खिपरे घोलाची ऐं कड़ियो घमर खोरबाग कुनरी ताली ऐं टंडे गुलाम हैदर में बरसात। कोट गुलाम मोहम्मद चेलार कुंडरी नए कोट में वसकारो। दोदापुर वेझो घर की भित किरण सबब माज़ूर नींगर दबजी फोत। मिर्जापुर भरसा भित किरण सबब जख्मी थियल नींगरी फोत। लखी गुलाम शाह वेझो छित किरण सबब दबजी वियल नींगरी हयाती विञाए वेठी। समुंड में चाड़ सबब केटी बंदर जा 5 ॻोठ पानी हेठ। शहरन सां ज़मीनी राब्तो काटा। थड़ी मोहब्बत भरपासे में भी 50 खां वधीक ॻोठ बुड़ी विया। मुतासिर ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तक कचे तरफ़ लॾ पलाण जो सिलसिलो तेज़। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ वधीक सरगर्म रहण जी हिदायत। संदसि चवण आहे त महांगाई सूरत-ए-हाल खे मुंहुं ॾियण लाइ समूरी ज़रूरी कार्रवाई मुकमल थियणु घुरिजे। समूरनि अस्पतालुनि में अमले जी हाज़िरी यकीनी बणाई वञे। चौमासे जी बरसातुनि दौरान डीप डिप्रेशन ॾे सामूंडी तूफ़ान थियण जो इम्कान। मौसमियात खाते जे अमलदारनि जो चवण आहे त नए सिस्टम सबब समुंड में शदीद चाड़ रहंदो ऐं हवाऊं 50 खां 60 किलोमीटर जी रफ़्तार सां हली सघनि थियूं। मुहाननि खे समुंड में न वञण जी हिदायत कई आहे। बदीन के लवारी ड्रेन में पानी जो दबाव बरकरार। केतिराई ॻोठ सवे एकड़नि ते बिठल फसल पानी हेठ। सामारे वेझो LBO D जे पाकेट ड्रेन के एकीह हेरल वटा घारो पानी ॻोठनि तरफ़ वधण लॻो। टंडे गुलाम हैदर भरसां सिम नाले के 2 घारा सवे एकड़नि ते बिठल फसल बुॾी वियो। गोलाटी में सिम नाले के 30 फुट घारो 20 खां वधीक ॻोठ पानी हेठ। मुतासिरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ढिगड़ी में सरफराज़ बाढ़ ठोरे। LBO D सिम नाले ऐं पुराणे नाले में चाड़ सबब इलाइक़े में ॾहका। ऐं घोटकी भरसां 4 ॾींहं अॻु अगवा थियल आसिफ जट बाज़ियाब कचो। बुंडी पुलिस तरफ़ां मुग़वीअ खे मुक़ाबलेबाज़ बाज़ियाब कराइण जी दावा।